हर तरफ हैं तजल्लियां तेरी, बेहिजाबी हिजाब है तेरा। बख्श दे मेरे सब गुनाहों को, आमीन चो। बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा। कदर कुरान दा क्या जानन ए दुनियादार नाबीने, कदर कुरान दे जानन वाले वन सुतड़े शहर मदीने। ख्वार अज महजूरिये कुरान शुदी, शिकव संजे गर्दशे दौरां शुदी। हम तो शबनम बरजमी उफ्तंदई, दर बगल दारी किताबे जिंदगी। दरूद शरीफ बोलो। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद, कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम, इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, अदा थोड़ो पासीरो कर रख नेडो रख छाए साफा सामो छो तो करे तो। दोस्तों, अब्दुल्ला इब्ने अब्बास रजी अल्लाह अन्हुमा हुजूर जन अदब जे करे उन लाए दुआ फरमाई, अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब वल हिकमा। अल्लाह हिन नंढड़े के किताब भी अता फरमा, किताब जो इल्म भी अता फरमा। किताब माना कलामुल्लाह, ऐं अकल ऐं दानश्वरी भी अता फरमा। इन करे वडन वडन सहाबिन, बदरी सहाबिन सां इहो छोकरे के भी हज़रत उमर गॾु विहारींदो। जेको वडन के समझ में न अचे वो हिन के समझ में अड़ो अचे जो हज़रत उमर साईं सब हैरान थी वजन। पो फरमाइन त वाकई हिन के रसूल जी कुरान शरीफ लाए दुआ थियल आ। हुजूर जी दुआ जी बरकत। अब्दुल्ला इब्ने अब्बास फरमायो 114 किताब लथा, सबनी किताबन के कन्वर्ट करे अल्लाह ताला ही कलामुल्लाह बनायो। उन जो मां मिसाल दींदो आहियां। मसलन तव्हां कमंद जो गाडो भरियो, अड़ो भरन था कमंद जो गाडो जो बी का गाड़ी गुजरी न सघंदी। यो गाडो को मथे ते खणी, पर जॾहिं इहो मिल शुगर मिल में ॾिबो तो उतों छा मिलंदा? माना हाणे इहो कमंद कन्वर्ट थी वियो, बदलजी वियो पैसनि जी शक्ल में। अगे गाडो कोई न पियो खणी सघे, हाणे पैसा नंढड़ो छोकरो भी खीसे में खयूं घुमंदो। सॼे गाडो पियो अथसि खीसे में। इं 114 किताब लथा, तौरात जो को हाफिज न हुयो। हेॾो ऊंधो करे हणांसि।
हेठ सही है न नजरन तो सही न जमायती कुल हेठ लड़ी वेठा है अल्लाह ताला फरमायो हुजूर अजन अब्दुल्ला इब्न अब्बास फरमायो त 114 किताब सब इन कुरान शरीफ में कन्वर्ट थी विया आहिनि तौरात जो कोई हाफ़िज कोने इंजील जो कोई हाफ़िज कोने ज़बूर जो कोई हाफ़िज कोने पर ही कुरान एडो सलीस आहे जो नंढड़ा भी हिन जा हाफ़िज त छोकरियों भी नंढड़ियों हुन जो मन खणन में सवलो थी वियो पर अञा वधीक तो चवे अल्लाह ताला हुजूर से खुसूसी मेहरबानी फरमाई जो 30 सिपारा जुदा अलहम्दो शरीफ जुदा मिलियो इन करे अलिफ लाम मीम खां सिपारा शुरू थींदा अलहम्दे के अग में रखियो जुदा करे छो कुरान शरीफ में वलकद आतैना का सब मिनल मसानी वल कुरानल अजीम रब साईं फरमाओ ऐ सोना तोखे असां एडो कुछ अता कयो आहे 7 आयतूं अलहदा ऐं कुरान मजीद भी अलहदा अता फरमायो आहे वो भी कुरान मजीद आ पर उनके जुदा रखियो वियो छाजे करे जो 30 सिपारन जा मज़मून वरी जमो करे अलहम्दे शरीफ में गड करे छॾियईं जंहिं अलहम्दो पढ़ियो ॼण पूरो कुरान उन तिलावत करे वियो उनमें सब मज़मून पिया वरी हैदर करार अलीउल मुर्तजा फरमायो अलहम्दो शरीफ सजो जो सजो अलहम्दे जो दिल आहे इयाक नाबुदु व इयाक नस्तईन या विच में रखें या आयत अलहम्द शरीफ जे विच में इयाक नाबुदु जो ताल्लुक मथे हिस्से अलहम्दे सां अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी ये अल्लाह जी तारीफ थी ना ये तारीफ करण अल्लाह जी इबादत आ इहो आहे इयाक नाबुदु जो हिस्सो इन में मथियों हिस्सो अलहम्दे जो इयाक नाबुदु में अची हेठों वरी आहे इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन या वरी दुआ है दुआ जी माना है मदद वठण यो वरी इयाक नस्तईन में विझी छॾी माना इयाक नाबुदु व इयाक नस्तईन में सजो अलहम्दो समायल आहे अञा हज़रत अली साईं तो फरमाए त इयाक नाबुदु व इयाक नस्तईन जो खुलासो बिस्मिल्लाह जी बे में पयो आहे बिस्मिल्लाह जी अली साईं फरमायो बिस्मिल्लाह जी बे ते मां लिखण वेहां त बे में सजो कुरान सब इल्म मौजूद आ 70 उठ भी एडा किताब मां लिखी सघां थो जो 70 उठ भी किताब खणी न सघंदा बिस्मिल्लाह जी बे में जो कुछ पयो आहे कीअं धुको आहे या वाकई सही ॻाल्हि चए थो कीअं वो कीअं भी समझाए थो अल्लाह ताला सबनी रूहन के गड कयो
आदम अलैहिस्सलाम हुजूर जो रूह, तमाम नबियन जा रूह, वलियन जा रूह, तव्हां असां सब आईंदा क़यामत ताईं जेके भी इंसान ईंदा सभिनी जा रूह हिकड़ी जाइ ते गॾु बीहारे। यो कुरान में लिखियल आहे, हिन किताब में लिखियल, हिन खां वधीक को सचो कोन्हे। तूं असांखे खणी यादि न हुजे त तूं असां बि बीठासीं त यादि त अम्मा जो खीर पीअण बि न आहे, मां जो खीर पीतो आहे पर असांखे यादि, अम्मा जे पेट में रहिया आहियूं पर असांखे यादि। ज़रूरी न आहे त सभु शयूं इंसान खे यादि हुजनि, पर हे सचो किताब थो फरमाए त सभिनी जा रूह गॾु थिया ऐं रब साईं उन्हनि खां पुछा कई रूहनि खां, अलस्तु बिरब्बिकुम, मां तव्हांजो रब आहियां? रूहनि खां पुछे। रूह पढ़ियल लिखियल त कोन आहे, जवाब छा ॾियनि? हिकु ॿिए ॾे तकिन बीठा त रब साईं ॾांहुं आवाज़ पियो अचे, सुवाल पियो अचे, अलस्तु बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां? हे हिकु ॿिए खे ॾिसनि पिया, छा चऊं, कहिड़ो जवाब? हुज़ूर फरमायो, बुइस्तु मुअल्लिमा, मूंखे उस्ताद करे मोकिलियो वियो आहे। मां सभिनी रूहनि जी मुंड में उस्तादी कई। पहिरियों मां चयो भला, भला माना हा, पहिरियों मां चयो, मूंखां ॿुधी ॿियनि नबियनि सिखी वरितो, उन्हनि बि चयो भला। वरी वलियनि जे रूहनि बि चयो भला। वरी तूं असां मोमिननि जे रूहनि बि चयो भला। वरी काफ़रनि जे रूहनि बि चयो क़ालू भला। सभिनी चयो भला। भला में पहिरियों अलिफा बे आहे, ॻाल्हायो न थियो। ऐं बिस्मिल्लाह में बे न चे, इहो उहो वाइदो यादि ॾियारण जे लाइ। भला में सभु कुझु अची वियो। अमरा शादी कई, ज़ाल चयुसि त कपिड़ा पुराणा थी विया आहिनि, ईद बि अचे थी, वठूं कपिड़ा। ऐं गेह बि महांगो थी वियो थी, अगलो खपी वियो थी, ॿियो वठिणो थी। मथे जे लाइ तेल बि खपे, साबुण शैम्पू बि खपे। त हे छा पियो चवे, सादी माखूं त छड़ो तो जे नाले पुछूं त फिलाणी धी फिलाणे जी तोखे क़बूल आहे, मां तोखे क़बूल कयो, तो जा कपिड़ा लटा खाधा सॼो झंझट खणी आई आहियां। इहो सही थो जवाब ॾे। अब तूं क़बूल कयो त सभु कुझु इन शइ में अची वियो। घर बि ॾियणो आहे तोखे, कपिड़ा बि ॾियणा आहिनि, खाधे जो साज़ो सामान बि ॾियणो आहे, खार साबुण बि वठी ॾियणो आहे। जीअं माईअ जे छड़ो क़बूल करण सां सॼो घर उन जी गिचीअ में आहे, ईअं तूं असांजे रूहनि जॾहिं चयो त भला ऐं अल्लाह तूं असांजो रब आहीं, त हे सॼो क़ुरान क़बूल थी वियो त मां रब आहियां, तव्हां ॾे हुकुम मोकिलींदुसि। नफ़्स जे मुक़ाबले में मां अल्लाह खे खणजई, वॾेरे जे मुक़ाबले में मां अल्लाह जी ॻाल्हि मथे कजई, मुंहिंजा हुकुम मंझई। इन्हीअ जो नालो इयाक नाबुदु आहे। उन भला में इहा इबादत जो सॼो सामान, हुकुम मञण जो सॼो सामान अची वियो। सभु अची वियो। हिन में इबादत जी माना छा आहे?
इबादत जी माना है अब्द शुदन, झुकण, सरेंडर थियण, अल्लाह जे हुक्म जे अॻियां कंध निमाइण। अदा रब जो हुक्म अची वियो, मां छा थो करे सघां? ॻाल्हि सम्झो था? शादीअ में, ग़मीअ में, रात जो ॾींहं में, दुकान ते भी रब जा हुकुम पुछो त कहिड़ो वापार जायज़, कहिड़ो वापार। इबादत हर जाइ जी पंहिंजी आहे। दुकान जी इबादत पंहिंजे तरीक़े सां, मस्जिद जी इबादत, शादीअ में अल्लाह जो हुकुम मञण इबादत आहे, पर उहा पंहिंजे तरीक़े सां। ग़मीअ में भी अल्लाह जा हुकुम मञण इबादत आहे, पर पंहिंजे तरीक़े सां। रोज़ो भी इबादत आहे, पर पंहिंजे अंदाज़ सां। हर एक जो पंहिंजो पंहिंजो शान आहे। ये सब इबादतूं आहिनि। इबादत जी माना अल्लाह जा हुकुम मञे उनखे राज़ी करण, ऐं रब जेके हालात मोकिले उन ते बानो जो राज़ी थियण। अल्लाह के उन जा हुकुम मञी, ये ॻाल्हि यादि रखोसीं हिन में, ये बारीक जुमिलो आहे। इबादत नालो आहे अल्लाह साईं जा हुकुम मञे उनखे राज़ी करण, ऐं उन जा आर्डर तकवीनी ईंदा। तकवीनी माना कॾहिं बीमारी मोकिलींदो, कॾहिं परेशानी मोकिलींदो, कॾहिं ख़ुशी ईंदी, कॾहिं ग़म ईंदो। उन ते वरी बाने खे राज़ी रहण। अल्लाह जा हुकुम मञे, अल्लाह खे राज़ी करण, ऐं रब जे तरफ़ां जेके हालात अचनि उन ते राज़ी रहण जो नालो इबादत। समझो, सॼी दीन अची वियो हिन में, का बि शइ ॿाहिरि कोन्हे। इय्याक नअबुदु, पर इबादत में अब्द ॿिनि क़िस्मनि जा आहिनि। हिकिड़ा अबीद आहिनि, ॿिया इबाद आहिनि। अबीद जी माना छा आहे? कहर जा बाना। कहर जो बानो कीअं? अब दवा कराइण वियो, उते ॾसियूं सभा तुंहिंजो कैंसर त हद खां निकिरी वियो आहे, असांजे कंट्रोल में ई न आहे, घर वञ जाथे वणे रहो वञी। हाणे अॻे निमाज़ जे वेझो कोन हो, रोज़े जे वेझो न हो, भॼंदो आयो मौली साहब निमाज़ त सिखा। ॻाल्हि सम्झो था? अदा को ख़त्मो त कढी ॾियो। अड़े मुर्शिद खां को वज़ीफ़ो त पुछी ॾियो। अल्लाह अल्लाह कयां। अल्लाह साईं फरमायो, इहो कहर जो बानो आहे, इहो फिरौन हो। फिरौन अल्लाह खे यकीन पियो मञे, चए पियो मां ख़ुदि ख़ुदा। जॾहिं ॿुॾो छा पियो चवे? आमनतु बिमा आमनत बिही बनु इसराईल। मां ईमान आंदो जंहिं उन रब जे मथां जंहिं ते बनु इसराईल क़ौम ईमान आंदो आहे। व अन मिनल मुस्लिमीन, मां भी मुसलमान आहियां। ॿुॾे पियो मुसलमान थिए पियो। जिब्रील अलैहिस्सलाम वात में मिटी विधसि, गप जी खणी आल आन वक़द असैत मिन क़ब्ल। कुरान में आ जुमलो। अड़े कमीना, हाणे तो मुसलमान थे, हाणे तो चए त मां अल्लाह जो बानो आं, अगे तो खुद खुदा पियो सॾाए। अब माण्हूअ जो हाल इहो आहे, इहो अबीद आहे। अबीद जी माना कहर जो बानो। अल्लाह कहर कंदुसि न, पाणे रब खे यादि कंदो। अहिड़ो सिधो थी वेंदो जो बसि ॿी ॻाल्हि सम्झ में ई न ईंदसि। इहो अहिड़ो बानो न आहे। छो? जेके भी माण्हू जहन्नम वेंदा सभु मुसलमान थी जहन्नम में वेंदा, काफ़र थी थोड़े वेंदा। उते त मञींदा, पर
उतों जो मञण कहर खे मञण आहे रब जो कहर ॾिसी हाणे मञई त छा थियो। चुग गए जब खेत फिर बरसात वो किस काम का। टाइम गुज़री वियो हाणे छा थींदो। इहो अबीद आहे। ॿियो इबाद आहे रब जहिड़े हाल में रखे तुंहिंजी इबादत कंदो रहंदुसि तो कुम मथे खणंदुसि। हुज़ूर फरमायो इन अबदियत ऐं बानब जे करे मां मोहम्मद खे मेराज मिलियो। ॾिसो तव्हां जाते मेराज जो ज़िक्र आहे ॿिनि जाइनि ते, हिकु ज़मीन ते ॿियो आसमान ते। मेराज जो ज़िक्र हिकिड़ो ज़मीनी सैर आहे, ॿियो आसमानी सैर आहे। ज़मीनी सैर में चई सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही। असरा हिते बि अब्द आयो न। वरी फरमा दना फतदल्ला, वो हेठि आयो हिकिड़ो मथे वयो। फकान काब कौसैनी औ अदना, वेझा थिया ॿिनि कमाननि खां बि वधीक करीब थिया। इत्तिहाद न हो इत्तिसाल हो। अहिड़ी ॻाल्हि सम्झो, खीर में पाणी पइजी वियो, हाणे त अंदरि हली वियो, कढिबो कीअं। ऐं हदीस में ईंदो आहे जेके दुनिया में खीर में पाणी विझंदा क़यामत जे ॾींहुं उन्हनि खे इहो खीर घुराए अलाह साईं चवंदो पाणी जुदा करे ॾे पंहिंजो। हिकिड़ो फ़रिश्तो मथे बीहारींदुसि, मोचड़ा हणंदुसि पियो, कर जुदा। कुटबो पियो, रड़ियूं कंदो, नथो थिए मां जुदा। अब जुदा करे न सिधो मार मिलंदो। इहो त गॾिजी वियो। ॿियो ही ॾिसो, ही कलामुल्लाह आहे, हिते रखियो आहे, हिन मेज़ सां टेबल सां गॾियल आहे, पर हिन जे अंदरि घिरी न वियो। हे जुदा पिया हो नबी साईं, ईअं अल्लाह में अंदरि घिरी न वियो। हिकिड़ा चवंदा आहिनि सादा माण्हू, बसि अल्लाह हो साईं, हेठि बि उहो मथे बि उहो। मेराज में सबर पइजी वई न। मुंहिंजा सोना रब थो चवे सुबहानल्लज़ी असरा बि अब्दिही। अब्द अब्द आहे, माबूद माबूद आहे। केॾा बि वेझा थिया उते बि लफ़्ज़ मथे आसमाननि में बि थो चवे फ़अौहा इला अब्दिही मा औहा। हेठि बि अब्द त ॾिसो ॿई पासा अब्द। छाजे करे सम्झाए पियो त बानो बानो आहे, बानो मखलूका वो खालिका, बानो मरज़ूका वो राज़िका, बानो साजिदा वो मसजूदा, बानो वठण वारो आहे, अल्लाह ॾियण वारो आहे। केॾो बि वेझो थिए पर बान पवारी ॻाल्हि ईअं ई रहंदी। बानो बानो रहंदो, रब रब रहंदो। ॻाल्हि सम्झो थोरी, अबदियत जी ॻाल्हि आंदई। हुज़ूर फरमायो मां माण्हुनि सां बि निवड़त कई, हालांकि वॾा सॼी काइनात जे करे जुड़ी। पाण फरमायो अन सय्यिद वुलिद आदम वला फखर। मां ख़बर थो ॾियां तव्हांखे त सरदार सारी इंसानियत जो मां हूंदुसि, पर मूं में वॾाई न आहे। मां निवड़त वारो आहियां, माण्हुनि सां बि निवड़त कयमि, रब जी बि अबदियत ऐं मानप अदा कयमि। इन जे नतीजे में मूंखे ॿ शयूं मिलियूं।
एक मेराज मिली बियो जाथे सब नबी खामोश हुंदा उते मूंखे चयो वेंदो उते भी मां पानप अदा कंदुसि निवड़त कंदुसि सजदो कंदुसि। अबा हुजूर जन फरमायो कोई नबी न ॻाल्हाए सघंदो सब चवंदा बुखारी जी हदीस लस्तु लहा असां इनी लायक न आहियूं जो अॼु रब जे अॻियां ॻाल्हायूं। सभु ईअं चवंदा लस्तु लहा असां न आहियूं मां न आहियां बाबा इन कम जे लाइ। हुजूर फरमायो मां चवंदुसि आना लहा ॿिया चवंदा लस्तु लहा मां चवंदुसि आना लहा मां इन लाइ आहियां मां इन लाइ आहियां। परे थियो मां रब जे अर्श जे अॻियां सजदे में किरंदुसि हेठि थींदुसि रब जी तारीफ़ ऐं बानप वारी पंहिंजी आजिज़ी अॻियां रखंदुसि। रब साईं ख़ुशि थी चवंदो इरफा रासक सलतोता वशफे तुशफा ऐं सोना ॿिया सभु झुकिया पिया हुजनि तूं मुंहुं मथे करे बि घुरंदो वञ त ॾींदा वेंदासीं सिफारिश कंदो वञ त छॾींदा वेंदासीं। ॻाल्हि सम्झो छाजे करे मां बानप अहिड़ी कई दुख में भी सजदे में त सुख में भी पोइ अल्लाह जे अॻियां जेको हेठि थींदो आहे उनखे मथे खणंदो आहे जेतिरो हेठि थींदो एतिरो मथे। कणक जो दाणो ज़मीन में पवंदो मथे कढंदुसि मथे सीट जी बीहंदो त कटाईंदुसि। ॻाल्हि सम्झो था न हेठि थींदे मन तवाज़ा लिल्लाहि रफ़अहुल्लाह जेको अल्लाह ख़ातिर हेठि थींदो रब उनखे मथे खणंदो। माण्हुनि सां बि हुजूर जन कॾहिं वॾाईअ जो अंदाज़ न कयो हालांकि वॾा साहबा फरमाईंदा आहिनि हुजूर जन असांजे विच में अहिड़ो विचड़ी सिचड़ी वेंदा जो ॿाहिरियों माण्हूअ खे पुछणो पवंदो हो अय्युकुम मोहम्मद तव्हां मां सुहिणो मोहम्मद कहिड़ो आहे पोइ असां ॾसींदासीं त हाज़ा अबियज़ुल वजह हे सफ़ेद चेहरे वारो हे वॾनि ज़ुल्फनि वारो हे हसीन जेको असांजे विच में चंड वांगुरु चमके थो नथो सम्झे। फरमायो ईअं असां वांगुरु हुजूर जन बि गॾिजी सॼी पिया वेहनि जो ॿाहिरि माण्हू जॾहिं पुछे तॾहिं पियो सम्झी सघे। पाण फरमायो मूंखे वॾाई न आहे जेकॾहिं मुंहिंजो उम्मती मूंखे सॾु कंदो ज़िंदगी में दावत ॾींदो अला ज़िल्फ़िशातिन सैयदी समिया बकरीअ जो खुर सड़ियल जी मानीअ जी दावत ॾींदो त अच खाओ खुर बकरीअ जे ते मूंखे सॾु कंदो त ला अजब तू मां उन जी दावत भी कबूल कंदुसि वॾाई न कंदुसि ज़रूर उन दे लड़ी उन जी मानी भी खाईंदुसि। ॻाल्हि सम्झो था ऐं पाण फरमाऊं ओकड़ू वेही मानी पिया खाइनि बानप जो अंदाज़ ईअं ओकड़ू वेही मानी पिया त हिकिड़े जंगली ॾिसी चयोसीं ओहो साईं ही छा तो हुजूर जन फरमाओ ओहो छो थो करें अना अब्दुन आकुलु कमा याकुलुल अब्द मां भी पानो आहियां पाननि वांगुरु थो वेही मानी खायां मां वॾाई करण वारो न आहियां इन्हनि मानप जे करे सॼी दुनिया जे इंसाननि जी सिफारिश मां मोहम्मद खां थींदी। जेको अचे हुजूर खे वठी वञे। मुस्लिम शरीफ में कुछ हिस्सो ॿियनि किताबनि में हिकिड़ी चरी हुजूर जन खे
वतियूं पई वञे। हज़रत उमर साईं फरमायो साईं छॾियोसि चरी तवे मदीने जी। हुज़ूर जन झटको ॾेई फरमायो उमर छॾ मूंखे, जीअं मां सियाणनि जो नबी आहियां तीअं चरियनि जो बि नबी आहियां। छॾ त मां वञा। हुज़ूर जन उन सां गॾु विया। उहा वीचारी वरी एॾी सादी पंहिंजी पोती लाहे उन ते चढ़ी घिटीअ में उनजे मथां वेठी। हुज़ूर खे चई हिते मिटीअ ते वेह, तोसां ॻाल्हियूं कंदमि। त हज़रत उमर साईं चयो मां पंहिंजी कुल्हे तां चादर लाहे उनजे हेठां रखी। हुज़ूर जे हेठां साईं तव्हां चादर चढ़ी आहे वीचारी पाण पंहिंजी पोतीअ ते चढ़ी वेठी आहे, हाणे तव्हांखे हेठि मिटीअ ते थी विहारे, मुंहिंजी चादर ते तव्हां वियो। हुज़ूर जन चादर परे करे छॾी। फरमायो न उमर, इहा मुंहिंजी सादी उम्मतियाणी सॼी उमिरि मिटीअ ते वेठी आहे। जेकॾहिं 5 मिंट मां उन सां मिटीअ ते वेठुसि त मुंहिंजे ख़त्म नबूवत में फ़र्क़ु कोन पवंदो। मां उहो ई नबी आहियां जंहिंखे अल्लाह सारी काइनात ते फज़ीलत बख़्शी आहे। उमर छॾ त मां इन सां हेठि गॾु मिटीअ ते वेहां त अर्श वारो ॾिसी ख़ुशि थिए। वाले वाज तो ही अन्या से आए पोड़ो ना है जवान मर्द। अब दरूद शरीफ पढ़ो बुलंदा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिही व बारिक व सल्लिम अदद कुल्ली मालूमिन लकदा इमन अबदा। इया का नाबुद में कमाल रखे, इबादत में कमाल रखियला। अब इबादत जो सही माना में तरीक़ो निमाज आ। इन करे हुजूर के मेराज में अब्द भी चई, जमीन ते भी अब्द, आसमानन ते भी अब्द चई, ऐं नबी साईं के तोहफो भी इबादत जो निमाज ॾिनई। वो इया का नाबुद वनी हे बस हे तोहफो आ। जेके नमाज पढ़ंदा छॾे ॾींदासीं। नमाज वॾी सफ़ाई है, पर तुझी उम्मत सां अब 50 नमाज़ूं हुजनि हा त मां सम्झां तो कोई मुश्किल सां पढ़े आ, छिक छिकां सॼो ॾींहुं राति गुम थी वञे हा। याने अलाह पियो ॿुधाए त तुझी उम्मत मां ठाही पंहिंजे इबादत जे लाइ आ। बाक़ी वञी अंग्रेज़ नसारा ॿियो दुनिया जो कमु कनि, इहे बसि नमाज़ूं पढ़ंदा रहनि। छॾो जो 50 नमाज़ूं साईं माना पोइ त वांदो वक़्तु मिले ई न हा न पाण खे। ऐं उनजो वाइदो आहे वामुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा ला नसअलुक रिज़्का नहनु नरज़ुकुका। ऐ सोना तू पंहिंजे घर वारनि खे नमाज पढ़ा, असां तव्हां खां रिज़्क तलब नाहे कयो। असां तव्हांखे पाणे रिज़्क ॾींदासीं, तव्हां नमाज त शुरू कयो। नमाज पढ़ो त रिज़्क मिलंदो। ऐं तव्हां चवंदो सही कुतनि ॿिलनि खे जो खाराए त उहो नमाज पढ़ंदा आहिनि छा? हा नमाज पढ़ंदा आहिनि। क़ुरान में लिखियल आहे कुल्लुन कद अलिम सलातहु व तस्बीहहु। रब साईं तो फरमाए हर शइ पंहिंजी नमाज भी पढ़े थी ऐं तस्बीह भी करे थी। सब नमाज पढ़नि, तूं असां नथा पढ़ूं। मौलाना सादी रहमतुल्लाह अलैह चयो मां हज ते वियुसि पैदल, पोइ जंग में झूलड़ो ॿधी, जीअं ॿारनि जो झूलड़ो थींदो आहे न अॻे जंग में हेठि त जानवर हूंदा खाई वञनि, पोइ मथे वण में झूलो ॿधी सुम्ही पियुमि। थकल पियुसि ॾाढो, निंड अहिड़ी अची वई, सुबुह जो चिरचिर शुरू थी वई जानवरनि पखियुनि जी चूचां।
मुंहिंजो नफ़्स चए पियो अॼु निमाज़ जेकर न पढ़ां सुम्ही पवां, पर पोइ पंहिंजे ई अंदर में इहा ॻाल्हि आई, गुफ्तमी शर्त आदमियत नेस्त, गुफ्तमी शर्त आदमियत नेस्त, मुर्ग तस्बीह ख़वान तो ख़ामोश। पाण खे पाण चयमि त इहा इंसानियत नाहे, पखी त रब जी सुबुह सां उथी तस्बीहूं था पढ़नि, तूं सुतो पियो हुजे उथी सादी वारो कर चश्मो वहे तो पाणीअ में वज़ू करे रब जे अॻियां तस्बीह पढ़। अब नमाज़ पढ़ो, इहो हिन महीने जो तोहफ़ो आहे, हिन महीने जो तोहफ़ो आहे। इबादत छड़ो निमाज़ न आहे, इबादत जी माना मां तव्हांखे ॿुधाई, हर हुकुम उन जो मञणु इबादत आहे, इहो अब्द थियो। हिकिड़ा माण्हू छड़ो मस्जिद में बाना आहिनि अलाह जा, ॿाहिरि निकिरनि न वरी शैतान जा बाना बणिजी वञनि, टाप जा लोफर। मस्जिद में सजदो बि इहो इहो इहा बानप न आहे, हमा वक़्तु बानो आहे, तूं घर में बि बानो, बनीअ ते बि बानो, दुकान ते बि बानो, ख़बरदार कंहिंसां ठगी ठोड़ी न कर, तूं बानो आहे, उनजो हुकुम मञ। ऐं इंशाअल्लाह ईअं कंदव त वापार बि हलंदो, बरकत बि वाह जो थींदव। चंडरे माण्हूअ खे हिकु ॾींहुं हलंदो, ॿिए ॾींहं ते सम्झी वेंदसि माण्हू। असां ॾिठो आहे असांजे पासे हिकिड़ो सोनारो आहे, उहो वीचारो सचाईअ सां कमु कंदो आहे, एॾी रश त जो जाइ न मिलंदी, ऐं ॿिया मखियूं मारींदा वेठा। माण्हू सम्झी विया, हिकु दफ़े वरितऊं, ॿियो दफ़ो हल हिन त हेॾो फेटो हणी छॾियो, अलाह जो ख़ौफ़ ई कोन, चंडो सॼा पैसा ग़रीब जा खाई वियो, त हाणे इहो ग़रीब ॿीहर ईंदो, सम्झी वियो, हिकु दफ़े ॾंगियो सो ॾंगियो। ऐं जेकॾहिं वरी बि तुंहिंजी सचाई ज़ाहिर थियसि त भॼंदो ईंदो, त सचाईअ सां कमु हलंदो आहे। हे दीन सचाईअ जो रस्तो सेखारियो आहे, उन में कॾहिं घाटो न थींदो। घाटो अलाह जे हुकुम मञण में घाटो कोन्हे, ॿाहिरां घाटो नज़रे बि सही न त बि घाटो न आहे। हज़रत यूसुफ खे ॿाहिरां घाटो पियो लॻे त मां वञा थो खूह में, जेल में, हेॾो होॾो, पर अंदरों अंदरों उहो कमु ठाहेसि पियो, चए थो न तूं सचाईअ ते ॼमियो रहो, तोखे मथे पहुचाईंदो। त ॿाहिरां घाटे खे न ॾिसबो, अलाह जो हुकुम मञणो आहे। अलाह जा हुकुम ॿिनि क़िस्मनि जा, हिकु तशरीह हुकुम मञणु, ॿियो तकवीनी हुकुम मञणु। तशरीह हुकुम जी माना आहे शरीयत जा हुकुम मञणु, तकवीन माना हालात ईंदा, कॾहिं ॾुख ॾींदो, कॾहिं सुख ॾींदो, उनखे बि मञणु त रब जहिड़े हाल में रखे तुंहिंजो दर न छॾींदुसि, मां राज़ी आहियां, त बसि पोइ इहो खटे वियो। त दुआ आहे अल्लाह असां तव्हां सभिनी खे सचो बानो बनाए, रसूल जो सचो ग़ुलाम